होॾां कचे में रहंदड़ बदनाम धाड़ेल जेके पुलिस सां झेड़े लाइ तयारु वेठल आहिनि ऐं इहा बि दावा था कनि त चैन एपीसी टोड़ींदड़ ख़तरनाक हथियारनि समेत समूरो सीधो सामान पुलिस वारा खेनि पहुचाइनि था। गॾोगॾु इहो बि मुतालबो कनि था त जेकॾहिं सरकार संदन केस ख़तमु करे त हू पाण खे कंहिं ईमानदार पुलिस हवाले करण लाइ तयारु आहिनि। हे असां शहर न वेंदा आहियूं, असांखे पुलिस पुॼींदी पई आहे। हे जेको आहे चैन टोड़ींदी आहे, ॿ अची वेंदो था। हे जेको आहे ईअं मारींदा आहियूं चैन खे। हे पैसा वठी असांखे ॾींदी आहे, 25,000 हिकु गोले जा वरती आहे। पुलिस पुॼींदी आहे। हे 25,000 जो गोलो आहे, चैन टोड़े थो। हे बि गोलो आहे, हे लंबो गोलो आहे। हे परे बार जिते कणिक में किरे बि सड़ी वेंदो, जो कंहिं चैन जे मोर्चे में लॻे भञी वेंदुसि। इस्तेमालु कयो अथसि चैन खे, चैन कुपी खे। हा, मोर्चे टोड़ियो अथसि, चैन जो मोर्चो टुटी पियो आहे हिन। असां हाणे तयारु आहियूं। हाणे हिन वक़्तु को असां चङो को अमीर या को अमीर चङो को ॻाल्हाए अची त असां हाणे हथियार फिटा करण जे लाइ तयारु आहियूं। की ख़ुशी कमु न कया अथसि, असां मजबूरी करे तॾहिं करे हथियार खया आहिनि। मजबूरी पहली जहिड़ा आहिनि उन्हनि जे लाइ, ऐं पुलिस जेको आहे नाजाइज़ियूं करे थी। असांजो जेको आहिनि फसल आहिनि, कणिक आहे, उहा कपे खणी वञे थी। असां उन जे लाइ हथियार खया आहिनि। ऐं नाजाइज़ी शहरनि में जेका कमाईंदा हुआसीं पहिरियों, असां उते जेको आहे पुलिस नाजाइज़ी करे केस कया आहिनि। जेको आहिनि जेका असांजा हिलाला जेका असां आहियूं सभु हिन ते पुलिस नाजाइज़ी केस कया आहिनि। उन जे लाइ जेको असां इहे हथियार खणा आहिनि। असांजा केस ख़तमु कया वञनि ऐं उन खां बाद जेका आहिनि असांजा जहिड़ा आहिनि क़बाइली, उन्हनि जा असांजा सुलह कराई वञे। ऐं उन खां बाद जेको असां इहे हथियार फिटा करे असां हुकूमत जे हवाले थियण जे तयारु आहियूं।